अॼु अल्हम्दुलिल्लाह इन प्लेटफॉर्म तां असांजा इलेक्शन में जेके दोस्त असां इलेक्शन कई हिक ॿिए सां शाहनवाज़ शानी पितासी गुलाम अब्बास जट साहब परवेज़ समो साहब अॼु सभु असां हिकिड़े पेज ते आहियूं ऐं हीअ असांजी कामयाबी जी अॼु पहिरीं निशानी आहे ऐं इंशाअल्लाह 8 तारीख़ ते ये जेके डेडर मेंढक मौसमी आया आहिनि उन्हनि खे हिन वार्ड में छा ज़िले टंडोल एयर में ही आखिरी इलेक्शन आहिनि माई जी इंशाअल्लाह इनका ॿिए दफ़ा इलेक्शन जी सोचींदी भी कोन साईं दया बादशाह अहिड़ी शिकस्त उनखे ॾींदो जो ॻोठ ताईं यादि कंदी ईंदी ऐं असांजे महबूब लीडर मुझे मोहसन भाउ सैयद दया बादशाह जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां ऐं असांजे MNA जे उम्मीदवार ज़ुल्फ़िकार सत्तार बचानी के पिंडाल में अचण ते वेलकम कयां तो साईं खे रस्तो ॾींदा ज़ुल्फ़िकार सत्तार बचानी के उन सां गॾु आयल टीम के हाजी फरहान पितासी बा वसीम लतीफ़ मंगड़ियो हसनैन बचानी ऐं ॿिया मीर खान अकलानी ॿिया जेके दोस्त आया आहिनि उन्हनि खे वार्ड नंबर 14 में अचण ते दिलि जी गहराइनि सां वेलकम कयां थो साईं ही तव्हांजी आवाम ही तव्हांजा गॾु आहे ही मोहबत जो समुंड पीस पार्टी जो समुंड तव्हांजे साम्हूं आहे इंशाअल्लाह 8 तारीख़ ते तीर ते ठपो हूंदो ठपे पे ठपा ठपे पे ठपा ठपे पे ठपा महिरबानी जीए भुट्टो तव्हांजी मोहब्बत तव्हांजे खुलूस तव्हांजे प्यार खे मुंहिंजो सलाम ये मोहब्बतूं जेके तव्हांजी हिननि ॿारनि जी अखियुनि में ॾिसां पियो मुंहिंजे बुज़ुर्गनि मुंहिंजे भाउरनि मुंहिंजे मुजाहिदनि जी अखियुनि में ॾिसां पियो आऊं सम्झां थो तव्हां 8 तारीख़ खां अॻे ई 8 तारीख़ खां अॻे ई पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे पोइ ठपो छा ते फतेह अवाम जी थींदी फतेह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी थींदी हीअ जेका मोहब्बत हीअ जेको खुलूस हीअ जेको प्यार तव्हां असांखे ॾियो था इहो फ़क़ति हू जेका असांजा 4 शहीद ॻणी ख़ुदा बख़्श में सुधा पिया आहिनि उन्हनि जी वजह सां हिननि जी प्यार ऐं मोहब्बत ऐं ख़ुलूस असां सां आहे छाकाणि पहिरीं मूंखे हिननि ॿुधाइनि त सही आहिनि कहिड़ा लीडर बहादुर जेके हिननि वटि कंहिं पंहिंजी चीच बि कटाई आहे असां पंहिंजा 4 शहीद ॾिना आहिनि तॾहिं ही माण्हुनि जे दिलनि में असांजी मोहब्बत शहीद भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे करे आहे बेनज़ीर भुट्टो जे करे आहे मुर्तज़ा भुट्टे जे करे आहे शाहनवाज़ भुट्टे जे करे आहे मुंहिंजा साईं इहा मोहब्बत अगरि को शहीद ॾींद त पोइ असीं बि चऊं त माण्हुनि जी दिलनि में तव्हांजी मोहब्बत आहे मुंहिंजा साईं कॾहिं बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि जे दिलनि मां नथी निकिरी सघे चाहे तव्हां केॾी बि पार्टियूं वण जूं काठियूं गॾु करियो तव्हां 10 पार्टियूं छा 20 पार्टियूं गॾिजी बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन मुजाहिदनि सां मुक़ाबिलो नथा करे सघो छाकाणि मुंहिंजा साईं 8 तारीख़ में कुछ ॾींहं बचा आहिनि तव्हां सभिनी खे इहा हिमत ॾेखारणी आहे त पोलिंग जी मालिकी बि करणी त वोट त उहो ई ॾींदा पर पोलिंग जी मालिकी करणी आहे तव्हांखे तव्हां सभिनी खे इहो गुज़ारिश करियां थो टंडोल हयात जी आवाज़ ख़ल्क़ ख़ुदा पंहिंजो फ़ैसिलो अॼु ॿुधाए छॾियो आहे तव्हांजो फ़ैसिलो छा आहे ठपो छा ते त पोइ पोलिंग जी मालिकी बि कंदा
फॉर्म 45 वठण खां सवाइ को बि पोलिंग न छॾींदो। जेसी ताईं असांखे फॉर्म 45 न मिलंदो तव्हां सभु वोट ॾेई पंहिंजे पोलिंग स्टेशन ते वेहंदा, पंहिंजी पोलिंग जी मालिकी कंदा। असां हिननि लास्ट इलेक्शन में असांजे वोट ते डाको चोरी करण जी कोशिश कई। असांजे वोट खे असांखे ॿिए ॾींहुं रिज़ल्ट मिलियूं। हिन दफ़े ख़ुदा रा इहा अहमद कजो, को बि पंहिंजो वोट ॾेई ऐं पंहिंजी पोलिंग जी मालिकी कजो। जेसी ताईं फॉर्म 45 न मिले पोलिंग न छॾिजो। वाइदो करियो था मुंहिंजा साईं? अॼु प्रोग्राम असांजा काफ़ी रखियल आहिनि, पर ही जज़्बो ही मोहबत ॾिसी दिलि नथो चए तव्हां हुतां माइक छॾे जल्दी ॿिए हंधि वञा। ही मोहबतूं तव्हांजूं, ही तव्हांजो प्यार, तव्हांजो ख़ुलूस, इंशाअल्लाह ताला ये मोहब्बतनि जा मेड़ पाण हमेशह रब्बुल आलमीन चाहींदो। सभु कुझु मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। उन मालिक चाहींदो, रब्बुल आलमीन कंदो पंहिंजे प्यारे मोहम्मद जे सदके में तव्हांजी असांजी कामयाबी थींदी। मुंहिंजा साईं, ही जेको वोट आहे इहो तव्हांजी इंशाअल्लाह ताला तरक़ी जो सफ़र जिते असां छॾियो हो उते ई खां वरी शुरू कंदासीं। तव्हांजी ख़ुशहाली, तव्हांजे रोज़गार, जेको असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो मीरपुर ख़ासि में बि ख़िताब में चई, पंहिंजे हैदराबाद जे बि ख़िताब में चई, पंहिंजो मंशूर तव्हांखे ॿुधायो आहे, उन में क्लियर ग़रीब मिसकिन माण्हुनि जो सॼो मंशूर आहे। इंशाअल्लाह ताला कामयाबु थियण खां पोइ असीं उन मंशूर ते अमल कंदासीं। तव्हांजे लाइ ॾींहुं राति जाकोड़ींदासीं, तव्हांजी ख़िदमत कंदासीं, वधि खां वधि हिन इलाइक़े जी तरक़ी, ख़ुशहाली, रोज़गार लाइ तव्हां लाइ कोशिशि कंदासीं। हाणे आख़िर में कुझु नारा हणी इजाज़त वठंदुसि, वरी ज़ुल्फ़कार बचाणी तव्हां सां ॻाल्हाईंदो। असांजा ॿिया प्रोग्राम काफ़ी रखियल आहिनि। आख़िर में नाराए 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 भट्टो, नाराए 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 भट्टो, नाराए 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 भट्टो। आख़िर ताईं आवाज़ अचे, नाराए 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 भट्टो। जिंदाबाद पाकिस्तान, जिंदाबाद। अॼु त वार्ड नंबर 14 जी आवाम रेफरेंडम ॾेई छॾियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हक़ में। ऐं जेकी मूंखे उमेद पई लॻे त इंशाअल्लाह ताला हितां इहा पोलिंग 0/0 थींदी इंशाअल्लाह ताला। ऐं रुॻो 30 निकिरंदो 8 फरवरी ते। मुंहिंजा भाइरो जी त इलेक्शन जो सीज़न आहे। 8 तारीख़ ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब भी पंजाब में पहिरें चक्कर इलेक्शन में विड़े मुखालिफिन जे घर में घुसी उन्हनि खे दसींदो इंशाअल्लाह। जी त वॾी अक्सरियत सां इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी 8 तारीख़ ते पूरे पाकिस्तान में खटंदी। ऐं पहिरियों भेरो तव्हांजो नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर थींदो ऐं 4 सूबनि में इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जी हुकूमत, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहंदी। कुझु ॻाल्हियूं अर्ज़ु कंदो हलां जी त ही माशाअल्लाह सां वॾो लकी ज़िलो रहियो आहे वज़ारतनि जे हिसाब सां। 88 में मुंहिंजो वालिद साहब हितां वज़ीर रहियो, हुननि ज़िले जी ख़िदमत कई। वरी 93 में साईं उमेद अली शाह, साईं ज़ियाबाद शाह जो चाचो, वो हितां जो वज़ीर रहियो, हुननि ज़िले जी ख़िदमत कई। 93 में मुंहिंजो वालिद साहब पार्लियामेंट सेक्रेटरी हो एमएनए ते, हुननि ज़िले जी ख़िदमत कई। वरी 2008 में साईं जो वालिद साहब अली नवाज शाह साहब वज़ीर रहियो और हुननि ज़िले जी ख़िदमत कई। वरी 13 में इमदाद पिताफी साहब रहियो, मिनिस्टर वर्क्स एंड सर्विसेज जो, हुननि ज़िले जी ख़िदमत कई। वरी आख़िरी 2 साल जो टिन्योर हो वो साईं ज़ियाबाद शाह के मिलियो। वो सभिनी साम्हूं निकल कोन्हे छा जेको नेटवर्क रोड ते ॿुधायो छा इन ज़िले ते क्या थी कम रिकॉर्ड तरीक़े ते थिया।
आखिर 1.5 साल जो असांखे हुकूमत मिली जो सब जोड़ में आया सी कोलिशन में नू लीग सा गड जेके मुखे बजट मिलियो NICVD पासपोर्ट ऑफिस नादरा ऑफिस SNU डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर यू या 50 करोड़ का पेवर ब्लॉक्स से पूरे जिले में हलन पिया ये भी कंका परे कोन नहीं सिर्फ 1.5 साल काम कर दिया इंशाल्लाह ताला मां यो कोंदो चाह असांजी टे हुकूमत हिते आयूं आहिनि या फेडरल में की हुकूमत पंहिंजी आई 2008 में असां तो खीर जी नदी ते भाई लेकिन जेको असां थी पुगी सघियो आहे असां हिन ज़िले जी ख़िदमत कई आहे चाहे रिज़वी खानदान हुजे चाहे वो मुंहिंजो खानदान हुजे दरवाज़ा असांजा 24 कलाक खुलियल आहिनि हिकिड़े पाड़े में हिकिड़े ज़िले में आहियूं धारियुनि मां किथे ॿाहिरां न आया आहियूं ही त ॿाहिरियां माण्हू आहिनि इलेक्शन खटण खां पोइ वरी 5 साल ज़ाहिर कोन था थियनि वरी ज़ाहिर इलेक्शन में था थियनि पाण वरी भी हिकिड़े पाड़े जा आहियूं हिकिड़े घर जा आहियूं आंधी मंडी जो असां तव्हां कमु ईंदासीं ॿिया धारिया माण्हू कमु न ईंदा सो महिरबानी करे 8 तारीख़ ते ठप्पे पे ठप्पा ठप्पे पे ठप्पा ठप्पे पे ठप्पा महिरबानी करे वध में वध कास्टिंग कराइजो ताकि रिजल्ट बूथ जो पोलिंग बूथ जो रिजल्ट निकले एड़े वडे मार्जिन साई भई कैंडिडेट वाला खटन तो मुखालफ जो हां फटी पे ऐं कदे भी जिले तनुला में भेण जी कोशिश न कर वाइदो कयो 8 तारीख़ ते 3 ते ठप्पो हथ खड़ी करे वाइदो कयो महिरबानी जी बुटो